सिंध जे अज़ीम विरसे सखर बैराज खे तबाही खां बचाइण लाइ चेयरमैन सिंध इरिगेशन ट्रेड यूनियन मुतहदा फेडरेशन एडिशनल जनरल सेक्रेटरी ऑल पाकिस्तान यूनाइटेड इरिगेशन एम्प्लॉइज़ फेडरेशन जे जनरल सेक्रेटरी पाकिस्तान वर्कर्स फेडरेशन सिंध रीजन ख़ादिम हुसैन खोसो मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त सखर बैराज लाइ टेक्निकल स्टाफ जी भर्ती लाइ इंटरव्यू कया विया हुआ, पर हाणे ख़बर पई आहे त सखर बैराज लाइ सियासी भर्तियूं करे नॉन टेक्निकल माण्हुनि खे नौकरियूं ॾिनियूं वेंदियूं, जेको अमल एशिया जी सभ खां वॾी नहरी निज़ाम ऐं सखर बैराज खे हथ सां तबाह करण जी साज़िश आहे। सखर बैराज लाइ नॉन टेक्निकल स्टाफ जी भर्तियुनि खे रोकण लाइ सखर बैराज समेत सॼी सिंध में एहतिजाजी मुज़ाहिरा कया वेंदा। ख़ादिम हुसैन खोसो जो वधीक चवणु हो त नॉन टेक्निकल स्टाफ बैराज जा गेट खोलण ऐं बंदि करण समेत दरवाज़नि खे ऑपरेट कीअं कंदा। बैराज लाइ टेक्निकल स्टाफ हुजणु घुरिजे। जेकॾहिं सियासी भर्तियूं कयूं वयूं त उन ख़िलाफ़ मज़ाहिमत कई वेंदी। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।